असां ॾाढे मेले की तैयारी हले पई। मंदरु सुठे नमूने सजायो आहे। सुभाणे वरी सभिनी शेवादारनि शेवकनि खे मेले जो वाइक ॾिजे थो। सत्संग आहे, भंडारो आहे। ॾाॾे जी शेवा कयो। ॾाॾे सभु जी मनोकामना पूरी कंदो। बोलो ॾाॾे ॾाढो सैदगीर साहब जी मड़ी जेका ब्रांच खिपरे में भी है, पर असल जो आस्थान है मड़ी जेका खाई शहर में है। पुरानी जेका मड़ी जी साईं समाधि है उते है। उन सां गॾु कृष्णा माता ॾाॾे सां गॾु हूंदी, जंहिंखां ॾाढी वचन कयो त जॾहिं समाधि वठी तोखे हुन चयो आउं तोसां गॾु समाधि वठंदुसि। पर ॾाॾी समाधि वरिती त हुनखे कृष्णा खे ॿुधाई कोन। पोइ उहा समाधि ते वई आहे, हुनखे बाक़ाइदे हकलूं कई। ॾाॾे वरी समाधि में सॾु ॾिनो बाक़ाइदे। हाँ, चए तो वचन कयो तो मुझे अकेलो छो है। चे ठीक है, तू मूंसां गॾु समाधि वठ। गॾु ॾाढी जी कृष्णाबाई जी समाधि है, ॾाढी सैदगी जी है, ॾाढी निहालगी जी है। हिते भी जेका ॾाढी समाधि है खिपरे शहर में ब्रांच है, उन ते तमामु धामधूम से हर साल जेठ के महीने में चंड के दिहाड़े ते तमामु वॾो मेलो सुठो साईं हरीशपुरी ते लॻाईंदा आहिनि। ऐं तमामु घणी संगत हिते परे परे वास धूप थींदा आहिनि, भंडारो सभु कुझु थींदो आहे। सालियानी वर्सी ॾाढे सैदगी स्वामी जी जेका हर साल वांगुरु इस साल बड़े धामधूम से नंढी मड़ी खिपरो में लगी रही है। मेले में वर्सी में परियां परियां यात्री अचनि पिया। तमामु बहितरीन शेवादारी जिते भी अचनि पिया। तमामु सुठो मेलो हुते भंडारो साहब आहे, वास साहब आहे, शेवा पूजा कई ऐं मुल्क सलामती लाइ दुआ बि कई। जी जी मेलो धूमधाम सां मल्हाईंदा आहियूं। सभु सेवक खे सत्संग सॼी राति जाॻे सभु सेवक खे